कश्मीर 5 सालन बाद कश्मीर रेलवे स्टेशन जी रौनक बहाल। हुकूमत पाकिस्तान तरफा बेहर खुशहाल खान खटक एक्सप्रेस बेहर मुसाफिरन ला बहाल कई वही। कश्मीर स्टेशन ते अवाम जो रशी ट्रेन जो इस्तकबाल करे ट्रेन ड्राइवरन के गुलन जा हार पर आए हुए। स्टेशन ते मौजूद अवाम जो चवण यो त माशाल्लाह देख रहे हैं कि यहाँ ईद का समा है। ये 5 साल पहले इन्होंने खुशहाल खान खटक को बंद किया था तो आज बहाल किया है। आप देख सकते हैं छोटे छोटे बच्चे इधर घूम रहे हैं, बड़े घूम रहे हैं, उनके चेहरों पे आप रौनकें देखें। अगर इसी तरह रेलवे मिनिस्टर ने रेलवे की बेहतरी के पॉजिटिव काम जारी रखे तो इंशाल्लाह ताला वो दिन दूर नहीं है कि जब रेलवे तरक्की की मंजिलें तय करेगी और इंशाल्लाह जल्दी रेलवे पाकिस्तान का प्रॉफिटेबल इदारा बन जाएगी। जी बिल्कुल, तव्हां ॾिसो कश्मीर में हिकु त जेके बसूं हलनि पियूं उन्हनि जा किराया वधीक हुया। हिते हिकिड़ी सस्ती सवारी हुई ट्रेन जी जेका कोरोना जे बाहिस हिते बंदि कई वई हुई। हिन वक़्तु वफ़ाक़ी सरकार ट्रेन जो बहाली जो कश्मीर में कमु शुरू कियो आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह ट्रेन अचण वारी आहे। असां तमामु ख़ुशि आहियूं ऐं इहा उमेदु कयूं था त हिन ट्रेन जो जेको रहियल कमु आहे उहो बि करायो वेंदो ऐं कश्मीर वासियुनि खे सहूलियत ॾिनी वेंदी। जीअं सस्ते किरायनि ते पेशावर हुजे या कराची हुजे, कश्मीर वासी पंहिंजी फैमिली सां बाआसानी सफ़र कनि। तमामु बहितरीन क़दम आहे गवर्नमेंट पाकिस्तान जो। जेकी रेलवे असांजी जेकी ट्रेन खे बहाल थी आहे, कोरोना वबा जे सबबु जेको आहे इन ट्रेन खे बंदि कयो वियो। मुसाफ़िरनि खे शहरनि खे वॾी तकलीफ़ थींदी। जंहिंखां पोइ जेको क़दम खयो आहे गवर्नमेंट, असां निहायत ई थोराता आहियूं गवर्नमेंट पाकिस्तान जा। त खुशहाल खान खटक एक्सप्रेस जेकी आहे उहा बहाल थी आहे। मुसाफ़िरनि खे जेको आहे हाणे आसानी थींदी ऐं स्टेशन जी रौनकूं बि जेके उहे बहाल थी वियूं आहिनि। ज़िलो पूरो कश्मीर ॾाढो ख़ुशि थी वियो आहे। दुआनि जी मदद हूंदी न इंशाअल्लाह नी सरदारनि खे एतिरी असां इहा रेल कई अथनि। हालात मुल्क जा ख़राबु लॻा पिया। माण्हू हाईएसन ते चढ़ण लाइ तयारु न हुआ, कोचनि ते चढ़ण लाइ तयारु न हुआ। हाणे रेल उम्मत ॿाल हुजनि बची हुजनि हर शइ ख़ुशि थिया आहिनि। असां अॼु तमामु ख़ुशी हिकिड़ी महसूसु कयूं था छो त हिकिड़ो असांजो सिंध जो बुलबुल जेकी आहे असांजी अॼु बहाल थी आहे। इहो ग़रीब गुरबे जी सवारी आहे। तूं माण्हू फैमिली सां निकिरी वञनि था जा कंहिं सेवण ते या कराची उन्हनि जो हिकिड़ो हल्को ख़र्चु थिए थो। उन ख़र्च में जेको आहे त घटि ख़र्च ते इहो रेल माना हले थी ऐं असांखे अॼु इहा तमामु ख़ुशी आहे कश्मीर वारनि खे ख़ासि करे, छो त कश्मीर वारा जेका बि दोस्त वारी ॾिसो था हिते वेठा आहिनि सभिनी में ख़ुशी महसूसु कनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।